कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में 3 ॾींहं भी बरसात जो सिलसिलो जारी। कराची में तेज़ बरसात के कथी कराची, हैदराबाद, नवाबशाह, मटियारी, मिठी, केटी बंदर, उॾीरुला, निंदो, गोपचाणी, घोड़ाबारी, खिपरो, मीरपुर बटोरो, सराड़ी, टंडूबागो, जमाल शाह ऐं ॿियनि शहरनि में वसकारो। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पानी भीजी वियो, फसलनि खे सख़्तु नुक़सान, बिजली जो निज़ाम धरम भरम। पंजाब में तबाही मचाईंदड़ पानी जा वहुकरा सिंधु दरिया में दाख़िल। गुडू, सखर ऐं कोटड़ी बैराजनि में चाड़। पंजनंद वटि पानी जो वहुकरो 5,24,762 क्यूसेक रिकॉर्ड। टिमोही वटि 5,31,993 क्यूसेक। गुडू बैराज वटि पानी वहुकरे में 18,000 क्यूसेक वाध। मथों वहुकरो 4,11,161। हेठां वहुकरो 3,98,910 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पानी वहुकरे में 34,034 क्यूसेक रिकॉर्ड वाध। मथों वहुकरो 3,74,800 क्यूसेक। कोटड़ी बैराज वटि पानी जो मथों वहुकरो 2,35,013 क्यूसेक रिकॉर्ड। गुडूअ खां पोइ सखर बैराज वटि बि विचें दर्जे जी ॿोॾि डिक्लियर। पंजाब के दरियाउनि में ॿोॾि जी सूरताल बरक़रार। मुल्तान के जलालपुर पीरवाला में बचाव बंद टुटण सबब केतिरा ई ॻोठ पानी हेठि। मुज़फ़रगढ़ में भी तबाही एमरजेंसी लागू। भारत सतलज दरिया में वधीक पानी छोड़ करे छॾियो। ॿोॾि सबब मुतासिर माण्हुनि जो अंग 42 लख थी वियो। इतलात वारी वज़ीर अज़मा बुखार जो चवणु आहे त पंजाब में ॿोॾि सबब हालतूं ख़राब थी रहियूं आहिनि। बरसात भी गज़ब बर्पा करे रही आहे। ॿोॾि मुतासिर लाइ पैकेज तैयार कयो पियो वञे। ॿोॾि सबब 42 लख माण्हू मुतासिर थी चुका आहिनि। 15 लख ढोरनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। रही है कि जमायत इस्लाम सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमुन चयो आहे त दरिया में पानी सूरत हाल अञा बि गैर मामूली आहे। सिंध हुकूमत वक़्त हितां क़दम खयां आहिनि। ॿोॾि सूरत हाल ते नज़र आहे। ॿोॾि सूरत हाल खे नज़र में रखंदे समूरा इदारा अलर्ट आहिनि। सिंध हुकूमत, ज़िला इंतज़ामिया ऐं ॿिया इदारा गॾियल हिकमत अमली तहत कमु कनि पिया। सिंध हुकूमत लाइ अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त पहिरीं तरजीह आहे। कचे मां 24 कलाकनि दौरान 7,724 माण्हू महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी चुका आहिनि। गॾियल तौरु 1,41,611 माण्हू महफ़ूज़ हंधि मुंतक़िल थी चुका आहिनि। फोकल पर्सन ऐं सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर सिंधु दरिया खे ॾिनल ज़मींदारी बंदनि जी मुखालफ़त करे छॾी। OGDCL वारा पंहिंजे फ़ाइदे में माण्हू ॿोड़ीनि उहो नामंज़ूर आहे। वॾियूं कंपनियूं बचाए पंहिंजा माण्हू ॿोड़ण जो मुखालिफ़ आहियां। अहिड़े फ़ाइदे जी ज़रूरत नाहे। DC OGDCL वारनि खे घुराए पाबंद करे त ॿोॾि मुतासिरनि खे मुआवज़ो ॾियनि। वॾियुनि कंपनियुनि वारा असां सां वेहनि त मसइले जो हल कढूं। ॿोॾि अचण खां अॻु बंदनि बाबति प्लानिंग थियणु घुरिजे। ॿोॾि ईंदी बंदनि ते बीहणु सुठो नाहे। 5.5 लख क्यूसेक वकिरो गुज़ारियो आहे। बरसातुनि खां पोइ ख़तरे जी सूरताल जो इम्कान आहे। शेंख बंद, कादरपुर लूप ऐं मंगली बंदनि जी सूरताल मां मुतमिन आहियां। सख जी सब्ज़ी मंडी वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। दुकान ते वेंदड़ चाचो भाइटो क़तल। लाश अस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां बि का बि दुश्मनी नाहे। कातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ऐं गज़ा में इसराइली फ़ौज जी बरबरत जारी। हमलनि में वधीक 52 फ़लस्तीनी शहीद। पॾे मीडिया मूजिबि यहूदी फ़ौज रिहाइशी इमारतुनि ऐं पनाहगीर कैंपुनि ते हमला करे फ़लस्तीन खे निशानो बणायो। वालरल बैतुल मुक़दस में फायरिंग में 8 इसराइल जे मारिजण वञण खां पोइ इसराइली फ़ौज ओलह किनारे कार्रवाई वधीक तेज़ करे छॾियूं। इंजनियरिंग कैंप में सर्च ऑपरेशन जी आड़ में 2 निंगरनि खे शहीद करे छॾियो। केतिरा ई फ़लस्तीनी ज़ख़्मी।